असां बैठ के न सुधरंदो कर न चंद भाऊ वारनि खे चओ त चैलेंज ॿुधाइनि असां कंदासीं। अस्सलाम वालेकुम गरीब जो संगत साला केरा खुश हो तबियत सही तो उम्मीद हो कि सब ठीक होंदा खैरन ना होंदा तो भाईजान फर्स्ट ऑफ ऑल ता बैड न्यूज़ ॿुधायां तव्हांजे भाउ खे थी वियो आहे मलेरिया लवेरिया न मलेरिया सम्झो था मच्छर आशिक थी पियो अलाए छा एॾियूं चुमियूं थो अचे परेशान कयो अथई छॾे ई कोन थी मलेरिया छा कयां सॼी राति सीअ सां बुखार हो वॾो बूसट हो ये बेसो कोई नहीं है प्रीमा कोई नहीं खाई 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 परेशान नहीं हो सफ़ा चश्मो बनी छॾियो मारे भाउ हिकिड़ो ॾेखारियो वरी ॿियो आहे ॾिसो बनी छॾींदा नुस्कान रुगो नुस्कान छा करे वाच पायूं सो पाण हलंदासीं केॾे हलंदासीं माजिद हलंदासीं थोरो मतिलबु जेको मतिलबु असांजो दिलि थो चए जो कुझु खाऊं पियूं सो हलो हलूं वरी तव्हां सां मिलूं था माजिद वटि حبيبي طيب فين؟ ورحمة الله كيف حالك يا حبيبي يا شيخ يا موقع بريما quando mo sido de malo ma vendiamo يا حبيبي يا قلبي يا قلبي يا तुंहिंजी मलेरिया मूंखे परेशान थी करे तुंहिंजी मलेरिया मलेरिया जेकी आहे न बाबा मलेरिया असांखे छॾे नथी तव्हांखे लवेरिया वासुल में बॉडी जा वाइट वाइट ब्लड सेल्स जेके आहिनि उहे वीक थी विया आहिनि असांजा ॾाढो परेशान माना जेको आहे न यो करे छॾियो यो बॉडी बिल्डर माण्हू असांखे वञी बचायो वीकनेस हाणे ॾिस वॾी वीकनेस आहे ॾिस बॉडी स्ट्रिंग प्यारो भला असांखे मुफ़्तारी स्ट्रिंग पी त समझ मज़ो अथो स्ट्रिंग बी खोले विधो क्या शदी कोन्हे गाया शदी हेठा शदी थोरी कढी ॾियनि पियूं था थोरी शदी पियूं न मलेरिया न मां थोरो मानी कोन थो खावां बसि बोतल थो पिया मलेरिया में बोतल न न स्टिंग न स्टिंग लवर दिस कॉल्ड स्टिंग लवर हिननि बोतलूं हयूं ई ग़लति आहे न हिननि जो छा कयां ओहो पापे जी पिछे हिननि बोतलूं जेको हयूं आहिनि उहे ग़लति आहियूं हाणे बोतलूं ग़लति लॻल आहिनि जेसिताईं पूलीच वठे न पूलीच वठे जेसिताईं तव्हां मोटी जो तव्हां पोली जूस पियो पोली जूस न पोली न स्टिंग ॾिस दाड़ी कढी ॾे मूंखे हेठां न वॾी न नेचुरल थी न नंढी पिया जल्दी कर ॾिसो स्ट्रिंग ऐं पार्टी वरिती आहे वञी खावां छा कयां भला मानी त कोन खाइनि बुखार आहे खंघि बि आहे पर हाणे गुज़ारो करिणो आहे छा कयूं हलो दिस कॉल्ड नेचुरल ब्यूटी समझ रहे हो ना भाई ओए होए होए मजा आ रही है बहुत मजा आ रही है तो भाईजान अचो खाओ पियो सलाद खाओ समझ रहे हो ना जबरदस्त संगत वेलकम टू बैक अगेन डे 2 छा मसलो आहे यार सॼी राति सीओ बुखार मलेरिया एंड लेवल थी वई सो हिनमहिल बि नमाज़ जुमे जो ॾींहुं आहे अॼु सभिनि भाइरनि खे जुमे मुबारक हुजे वञूं नमाज़ पढ़ूं यार सफ़ा मलेरिया मतिलबु रोला जमा दी आहे मलेरिया ने परेशान कर दिया है सो हलो वरी तव्हां मिलूं था बाइक ते बाइक वाइक कढूं सलाम जा रखवालो इंसान होता कुरान में ॾिस केॾी कुरान में ॾिस केॾी इंसान तो भाईजान पाण वञी रहिया आहियूं जुमा नमाज़ ते विथ SHO बागी अली यो बागी हलो मनाज़िर ॾिसी सघो था ॾिसो था मनाज़िर न
ॾिसो यार कमेंट करे ॿुधायो न यार ईअं छो था कयो कमेंटूं कयो लाइकूं कयो सक्राइबाइज़ कयो सक्राइबाइज़ कयो मतिलबु सपोर्ट कयो छो असांजे छो सपोर्ट था कयो छो असां मलेरिया में तव्हांजे करे वीडियो वेठा था ठाहियूं परेशान था कयो हरू भरू पोइ बि तव्हां असांखे सपोर्ट नथा कयो त ख़ैर झंडो ॾिसो था ही ॻाढ़ो झंडो मस्तीअ में भली झूले पंहिंजी मस्तीअ में जियो को सिजो ॿारे वेंदासीं को ॿारण ॿारे वेंदासीं को झंडो खोड़े वेंदासीं नमाज़ पढ़ियो या मश्करी कयो रुगो के मदनी जे पादरेशन थींदी आहे तूं वठी ईंदड़ी छो थो अची मैं गरीब आहिनि सही नमाज़ पढ़ी हेॾो सारो हेॾो वॾी ॾिसे हा पादरेशन तोखे लॻे थी तो भाई जान असल में ॻाल्हि इहा आहे जुमे जी नमाज़ पढ़ी मोटियासीं तो यार असां तव्हां ॾिठा ॼण शीशो पीतो हुजे सो उहे मयारूं वेठा वञनि को यार अचो नथा ईअं नथा कयो हूअं नथा कयो मिलो नथा सो मां चयो हाणे अॼु भला सेलर ते न आहियां वियो तो लाॻी थो हेॾां संगत जी मयार ठाहे वञूं था पिया हुननि जे ॻोठ वेटिंग में वेठा आहिनि तव्हां ॾिसी सघो था विथ बागी समीर चलो चले फिर आपसे मिलते हैं उनके साथ भाईजान जिसकाल असाई बैठ के न सुधरंदो न सुधरंदो हिकिड़ो दफ़ो मिलियाऊं हिकिड़ो दफ़ो ॿीहर मिलूं इन जो सुधरण ॾुखियो आहे तोखे त महीनो अॻु में हिते ई छॾे आयासीं मीर ख़ुशी केर अच न वाला परे छो तो मी यार डुंडा तेरे नाम वाला डुंडा रख रहा नहीं तेरे नाम मारा न हाँ न वॾा कलाम दो चई वॾा हाणे हो कलाम ॿुधान जेको वायरल थियो तुंहिंजो यूट्यूब टिकटॉक ते अलाए कहिड़ो भाई हाणे वायरल कहिड़ो थियो ई अलाए कहिड़ो ॼण त सभु वीडियो वायरल विया आहिनि अरे शुक्र आहे फेमस ॿुधा हाणे ॿुधा मुंहिंजे गोॾे निंड सुठी हाणे पिस्टल खणी आहे कढे न गोॾे खे गोॾो कढंदमि मां कंहिं महिल पाण सुम्ही हली वई भाई ॿुधा मूड ठाहे रिलैक्स थियूं मूड ठाहे आवाज़ सेट कयूं तूं ॿुधा भला बड़ी ख़राब लगी मां उस्ताद वेठो आहे शागिर्द वरी केॾां ॿुधाए उस्ताद शुरू कर त असां पोइ दबला खणूं भला तो भाईजान असां वञूं था पिया नमाज़ पढ़ण तूं नमाज़ पढ़ंदे पक सो हलो मस्जिद सगोरी बकरी यार आवाज़ कर न आस्ते छोरा मस्जिद वेझे बकरी थी हुई भाईजान हिकिड़ी हाणे शाइरी असां तव्हां किने वात खां ॿुधण था चाहियूं शायरी यार पाण यादि न कई हा गोॾे निंड धानी खणी आहे पिस्टल इहो गोॾो कढणो आहे असांखे भाईजान असांजो ॿियो महिमान अची चुको आहे तव्हां ॾेखारियूं था समीर शाइरी ॿुधा हिकिड़ी शायरी कहिड़ी ॿुधाए मिड़ई खां ॿुधा समीर का ॿुधायो ना तो ॿुधा भला अफ़ज़ल ई चयो न यार कहिड़ी हाणे ईअं चमाट हणे उथी उहो सही अथई इज़त सां चवां थो पियो मूड न आहे डुंडा पटींदो आहे मूड सही थी मूड न आहे शान शरई चयो शान शरई मोची समझाए क्या या जख्म देते हो कहते हो सीते रहो मोची समझाए क्या भाईजान टे औकात ठाहिया अथई असांजे वेठे वेठे अञा वेलकम टू बैक अगेन विथ न्यू व्लॉग
करायर से का पोमला कर हां वाह बस चाक वडा माणू थी आवे ने वडा माणू एसा किदा करे वांचा जानी छाला कराम करे वांचा उड़ी चेक इट नण चाहिए भाईया खुश हो खेरा तने सही दो सफा छेगरे कमर सिंधो रेलवे ने असा भाऊ चार औकात ठाया दी चार ठीक है कट्ठे ठीक है 670 है सुधरंदो कोन है न सुधरंदो है न सुधरंदो छह शीशा ठाया दी 65 भाऊ कट्ठे भाऊ हलो आज़ान अची वई सिजल थी असां शाही रोल थी आऊं ज़फ़ा सुबुह गाड़ी घरां निकतल सर कट्ठे नंढे लाए नहीं गाला केवल काछे भी ठोई तो केवल केथे हाँ यार घुमाऊं ना केवल मोरे भाऊजान व्हाट आर यू फीलिंग नाउ लगी बढ़िया फीलिंग जा हेलो भाऊ कड्डो गाड़ी माशाल्लाह दौन में आज संगत कट्ठे संगत कट्ठे तोखे मलेरिया थिया पर मोखे वारो बूसर ॾेई छॾियो तो वारी भाई जान आया स्वागत तव्हांखे त मलेरिया कोन्हे न तव्हां असां सां गॾिया मच्छर असांजे चुमी ॾेई वियो हाणे तव्हां न ईंदो सबुर कयो माजो त मलेरिया ॾे बस यार वाइट ब्लड से ले सारे मलेरिया ॾाढो परेशान कयो अथई मूंखे त पापा दुश्मन के पवा मूंखे त मतलब सीओ बुखार हुजे तोखे कोन थो थिए हेलो यार रोज ही असां जी वेठा हूं बाकी गाल गुड़िया नेटवर्क ही कोन दालन वो 1v2 रूम ए तू आ एड तकड़ो केड़े डोर माला कड़ो एक थी दी भाऊ अल्लाह न कर यार अब ठा 500 यूसी पई दे छड अले इनवाइट आई तो संगत पाण जिते ब्लॉग ईंदा क्यों छो यार वरी हमल सीधो थे मलेरिया परेशान क्यों आ जाए सो जिते ब्लॉग ईंदा क्यों उम्मीद क्यों सब ब्लॉग तव्हां सुठो लॻो पसंदि आयो हूंदो जो सुठो लॻो पसंदि आयो महिरबानी करे लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कयो सुठा कमेंट कयो कमेंट में पंहिंजी राय ज़रूरु ॿुधायो ठीकु आहे ऐं ॿियो वरी अॼु संगत फ़ैसिलो कयो आहे ॾिठो तव्हां वियासीं जिथे वेठा हुआसीं चवनि त भाऊ वारनि खे चओ त चैलेंज ॿुधाइनि असां कंदासीं सो महिरबानी करे चैलेंज ॿुधायो संगत जो फ़ैसिलो आहे मूंखे त फ़िलहाल मलेरिया सफ़ाई लवेरिया करे छॾी परेशान करे छॾी सम्झो था सो सपोर्ट कयो नंढो भाउ सम्झी या वॾो भाउ सम्झी माशाल्लाह दुआनि में अस्सलाम वालेकुम।